वसतिरीअ ते हुयो ॼणो नाग पालियो वसतिरीअ ते हुयो ॼणो नाग पालियो जॾहिं दिलि में खयईं धको सपो संभारियो जॾहिं दिलि में खयईं धको सपो संभारियो। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जी त देसनि ऐं परदेसनि खे मुंहिंजे पहिरीं पैरनि खे फ़क़ीर नियाज़ हुसैन उमरानी तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद। जी त शाद हूंदो आबाद हूंदो। दोस्तो मुंहिंजो नंढड़ो अर्ज़ु आहे 22 तारीख़ मुंहिंजो शो आहे इन कलाम जो 30 ते हुयो नाग पालियो इन कैसट जो मुंहिंजो शो आहे साकिब प्रोडक्शन में। अचल विसार जो 22 तारीख़ राति जो 9 बजे आर्ट काउंसिल लाड़काना। सभिनि मुंहिंजे पिरनि ऐं प्यारनि दोस्तनि खे अज़ीज़ क़रीबनि खे सभिनि खे दावत आहे ज़रूरु मुंहिंजे शो में अचिजो। अल्लाह तव्हांखे आबाद कंदो शाद आबाद हूंदो ज़िंदाबाद। आर्ट काउंसिल 22 तारीख़ राति जो 9 बजे अल्लाह ख़ुशि कंदो ज़िंदाबाद। फ़क़ीर नियाज़ हुसैन तरफ़ां ज़िंदाबाद। अल्लाह आबाद कंदो शाद आबाद ज़िंदाबाद ज़िंदाबाद।